लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। दुरूद शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मिय्यिल मबूस इलल इंसि वल जिन्नि वल अस्वदि वल अहमरि वल असग़रि वल अकबर साहिबिल कौसर व बारिक व सल्लम अदद मालूमिल लक दाइमन अबदन अबदा। अज़ीज़ान गिरामी, मुंहिंजा दीनी इस्लामी प्यारा भाइरो, अल्लाह से रखे एहसान ऐं किरड़ा करम जो रब तबारक व तआला तव्हां असांखे हिन क़ुरान मजीद जी मजलिस में विहारे करे रब साईं हिकिड़ो क़ुरान मजीद ॿुधण ऐं ॿुधाइण जी रब साईं सादत नसीब फरमाई। सब चओ अल्हम्दुलिल्लाह। हिन मजलिस में हिन प्रोग्राम में सिर्फ़ तव्हां सां न आसमान खां फ़रिश्ता गथनि जा गथा लही अल्लाह साईं जो क़ुरान मजीद ॿुधनि था। 1400 साल पहिरियों हे क़ुरान मजीद मुझे पाक मुस्तफ़ा अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के जे शहर में पढ़दो हो। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा जगह, उहो रस्तो, उहा बैठक पाक मुस्तफ़ा अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न छड़ी जंहिं जाइ ते महबूब मुस्तफ़ा अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान मजीद न पढ़ियो हुजे, पर मक्के जा एॾा गलीज़ ऐं कट्टा काफ़र हुया जो पाक मुस्तफ़ा अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़ुरान मजीद त न ॿुधंदा, लेकिन पत्थरनि जी बरसात वसाए मुंहिंजे प्यारे पैगम्बर मुस्तफ़ा अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खाली मोटाईंदा। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ॻाल्हि ॿुधो, मां क़ुरान मजीद जो प्रोग्राम तव्हांखे ॿुधाईंदो रहंदुसि, पोइ चाहे मूंखे तव्हां चरियो चओ, मजनू चओ, शाइर चओ, जादूगर चओ, मां क़ुरान मजीद जे प्रोग्राम खे हिकु इंच सूत बराबर भी पोइते न हटाईंदुमि। जन मुझे प्यारे पैगम्बर मुस्तफ़ा अरबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन इस्लाम क़ुरान मजीद क़बूल कयो, उन्हनि पंहिंजा ॿई जहान भला बणाए छॾिया। जन मुझे पाक मुस्तफ़ा अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन इस्लाम ऐं क़ुरान मजीद खे न अपनायो, उन्हनि ॿई जहान पंहिंजा बर्बाद करे छॾिया। दुआ है अल्लाह से तव्हां सां मिड़ियुनि मुसलमाननि खे क़ुरान मजीद सां मोहब्बत रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। पाक मुस्तफ़ा अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मक्के जी बाज़ार में क़ुरान पढ़ंदो हो, मक्के जी घिटियुनि में क़ुरान पढ़ंदो हो, अबू जहल लईन पलीत माण्हुनि खे झलींदो हो। क़ुरान तो फरमाए चवंदो हो, वक़ालल लज़ीना कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरान वल्गौ फीहि लअल्लकुम तग़लिबून। चवंदो हो, मक्के वारो, मुस्तफ़ा अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं तव्हांजे अॻियां क़ुरान पढ़े, तव्हां पाक मुस्तफ़ा अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़ुरान मजीद न ॿुधो। हो चवनि था, साईं असांजे घिटियुनि में, रस्तनि में, असांजे बैठकनि में अची करे अल्लाह जो क़ुरान पढ़ंदो आहे, पोइ असां काॾे वञूं? चवे थो, ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरान, जॾहिं महबूब तव्हांजे जो क़ुरान पढ़े तव्हां क़ुरान न ॿुधो, वल्गौ फीहि लअल्लकुम तग़लिबून, तव्हां कननि में आङुरियूं ॾेई करे पाक मुस्तफ़ा अरबी जो क़ुरान न ॿुधो, शोर कयो, गोड़ कयो, पाण बि न ॿुधो, ॿियनि खे बि ॿुधण न ॾियो। इन करे पाक मुस्तफ़ा अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼी सॼी राति निंड न कंदा हुआ, रोईंदा हुआ त मुंहिंजो क़ुरान मजीद ॿुधण जे लाइ को तयारु न आहे। अल्लाह से फरमायो, महबूब घबराए न, मक्के वारा तुंहिंजो क़ुरान न ॿुधनि त ॿुधनि, आसमान खां फ़रिश्ता लही तुंहिंजो क़ुरान ॿुधनि त। वइज़ा क़ुरिअल क़ुरान फस्तमिऊ लहू व अंसितू लअल्लकुम तुरहमून।
अल्लाह तो फरमाए ओ मुझा मुस्तफा जे अबू जहल ऐलान तो करे वकाल अल्लज़ीना कफरू ला तस्मऊ लिहाज़ल कुरान मां भी ऐलान तो कया व इज़ा कुरिअल कुरान फस्तमिऊ लहू व अंसितू लअल्लकुम तुरहमून। रब तो फरमाए मां तो चवा जे कुरान मुझो पढ़ियो वञे तव्हां गोॾा खोड़े मां रब जो कुरान मजीद ॿुधो सही फ़ाइदो छा मिलंदो। रब तो फरमाए लअल्लकुम तुरहमून पोइ तव्हांजे मथां मां रहम करे छॾींदुमि। हे अबू जहल झलींदो तो ला तस्मऊ लिहाज़ल कुरान मुस्तफा अरबी रोईंदो बीठो आहे अखियुनि मां पाणी हारे करे चवंदो आहे मौला मां जो कुरान मजीद ॿुधण जे लाइ को तयारु न आहे। मुंहिंजे महबूब मुस्तफा अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चादर मथां विधल आहे। रब फरमायो जिब्रील मुंहिंजे महबूब मोहम्मद अरबी खे चओ त रो न अखियुनि मां पाणी न हार या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल मुंहिंजा महबूब मुज़म्मिल जी चादर में सुम्हण वारा मुंहिंजा मुस्तफा आविन कुस्मिन कलीला औ ज़िद अलैहि वरतिल कुरान तरतीला निस्फहू अविन कुस्मिन कलीला फरमे अध रात जो टाइम थी चुको आहे मुस्तफा सारी दुनिया सुधी पई आहे ओ मुंहिंजा महबूब अविन कुस्मिन कलीला औ ज़िद अलैहि वरतिल कुरान तरतीला। महबूब हाणे अध रात जो पी करे मां रब जो कुरान पढ़ी ॿुधाए। मुंहिंजे मुस्तफा अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मौला मां कुरान तो पढ़ंदो बीठो पर कुरान ॿुधण जे लाइ को तयारु न आहे। मां जे घटी मां कुरान पढ़ंदो आहियां माण्हू ताड़ियूं वॼाईंदा बीठा आहिनि मूंखे चरियो चवनि था मजनू चवनि था शाइर चवनि था जादूगर चवनि था मुंहिंजो कुरान ॿुधण जे लाइ को तयारु न आहे। रब तुंहिंजो कुरान मजीद मां पथरनि में पढ़ण जे लाइ तयारु आहियां। तुंहिंजो कुरान मजीद मां जेको आहे मूंखे चरियो चवनि बि मां पढ़ण जे लाइ तयारु आहियां पर हाणे सॼी दुनिया सुती पई आहे अध रात जो टाइम थी चुको आहे मुंहिंजा मौला हाणे मां कंहिंखे कुरान ॿुधायां। रब तो फरमाए मुस्तफा ओ मुंहिंजा महबूब हाणे मके वारा सुता पिया आहिनि मके वारनि खे कुरान न ॿुधाए। महबूब हाणे कुरान पढ़ मके वारा न ॿुधनि त न ॿुधनि मके जा जबल तुंहिंजो कुरान ॿुधंदा मुस्तफा मके जा जबल तुंहिंजो सिर्फ़ु कुरान न ॿुधंदा आसमान को फरिश्ता रही तुंहिंजो कुरान ॿुधंदा। ओ मुंहिंजा महबूब मुस्तफा अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके जा जबल तुंहिंजो कुरान ॿुधंदा पर महबूब आसमान को फरिश्ता लही करे तुंहिंजो कुरान ॿुधंदा। महबूब अर्श मुअल्ला ते मां बि तुंहिंजो कुरान मजीद ॿुधण जे लाइ तयारु बीठो आहियां। इहो कुरान मजीद तव्हां असांखे मिलिया मुफ़्त में तॾहिं क़दुरु न आहे। क़दुरु पुछा कर उन सहाबा खां पुछा कर जो पाक मुस्तफा अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हो कलमो पढ़दा हुया हुनजी जान में इहो महसूस थींदो हुयो असां कलमो पढ़ियो हाणे बचदासीं कोन। ओ बिलाल जेको आहे उमैया जो नौकर आहे उमैया केरु आहे मुस्तफा अरबी जो गुस्ताख आहे। मुंहिंजे पाक मुस्तफा अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घटि वधि ॻाल्हाईंदो आहे। बिलाल कलमो थो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। उमैया चवंदो आहे ओ बिलाल ॾे ख़बर तूं मुंहिंजो नौकर मुस्तफा अरबी जो तूं गुलाम कीअं बणिजी वियो आहे नौकर कीअं बणिजी वियो आहे। हज़रत बिलाल चवंदो आहे उमैया मां तुंहिंजो नौकर हे हथ तुंहिंजो नौकरी ॾियनि था हे पेर बकरियूं चारे करे हली मोटी था अचनि बीठा हे पेर हथ तुंहिंजी टूटी ॾींदा तुंहिंजी गुलामी ॾींदा लेकिन दिलि जेका आहे उहा दिलि तुंहिंजी गुलामाणी न बणंदी दिलि मुस्तफा अरबी जी गुलामाणी बणिजी चुकी आहे। हा इहो कावड़ में अची वेंदो आहे उमैया हीअं कावड़ में अची हज़रत
सुमारे दोस टांडन जे मथों ये भुंजे तो जे गोश्त भुंजबो आहे ये उथल पुथल करे चवे दोस हाणे दे खबर बुधाए हाणे के जो नौकर उमैया के बिलाल चोंदो उमैया मां तुझो जर खरीद नौकर आया गुलाम आया ए हाथ के तुझी टूटी देंदा लेकिन दिल तुझी गुलामानी न थींदी दिल मुस्तफा भी सा वचन करे छड़वा वादो करे छड़वा महबूब असा बूटी बूटी थी वेंदा से जली वेंदा से सड़ी वेंदा से कबाब बनजी वेंदा से लेकिन तुझे दीन तुझे इस्लाम तुझे कुरान को एक इंच सूद बराबर पोते न हटदा यो पाक मुस्तफा भी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दीन जे करे सहाबा कुर्बान दी आए हे दीन इस्लाम असा के मुफ्त में मिलवा तरी कदर ना है मर्दन तो पाक मुस्तफा भी जे दीन के कुर्बानी दी आए और मुस्तफा भी जे दीन जे मथा औरतन भी पाजी जान जो नजरानो दे छड़ियो आए मुझे पाक मुस्तफा भी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकड़ी औरत इंदी आए मुझे महबूब मुस्तफा भी के चोंदिया महबूब मां कलमो पढ़ाई आया मुझे पाक मुस्तफा भी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अम्मा कलमो तो पढ़दी पई पर जे घर जे अंदर तू ड्यूटी दींदी आए जे घर में तू नौकरी कंदी आए जे घर जे अंदर तू बुहारी दींदी आ जे घर में तू गुलामानी आए उन्हीं जो नालो अबू जहल आए अबू जहल मां मुस्तफा भी जो गुस्ताख है जेको कलमो पढ़दो उनके सजा दींदो है तू तो उन्हीं जी जड़ खरीद गुलामानी है तू के को न छड़ दो अम्मा चौदिया महबूब मां रहा या न रहा मुझे बच्चा रहन या न रहन मुखे मुझे बच्चन के रहन जी का जरूरत नहीं मुस्तफा तुझे दीन तुझे इस्लाम तुझे कुरान के गाय दीन तक पहुंचानो मुझे पाक मुस्तफा भी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अम्मा को पढ़ कलमा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मुझे मुस्तफा भी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अम्मा हारे कलमो पढ़ो थी तो कलमो दिल में रख जाए बस दिल में पई कलमो पढ़ मां चोंदो वे हीरा मोती जवाहर काठों लिखदा जके कलमो ते हीरन मोतिन को वधी गाए मुझे मुस्तफा भी ते कलमो पढ़ी करे अम्मा घर वेंदिया बुहारी दींदी बिठिया दिल में पढ़दी बिठिया ला इलाहा इल्लल्लाह सरकार कंदी बिठिया दिल में पढ़दी बिठिया ला इलाहा इल्लल्लाह बुहारी देती दिला भरे थी ला इलाहा इल्लल्लाह दिल पढ़दी बिठिया आखिर दिल में कलमो पढ़दे ज़बान मझा कलमो जारी थी आए ला इलाहा इल्लल्लाह अबू जहल बुधी वरतो जो सुमैया ए छा कंदी बीठी आए अम्मा सुमैया चौंदी अबू जहल बुधो थी के हा बुधो ते बुधो थी होरिया बुधो होंदई हाने ओरिया कन भी खोल डाढा दी बुधाया ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चौंदिया हाने बचतम तक को ना पर मुस्तफा भी ये दीन तो जान कुर्बान करनी अबू जहल धमकियों नींदो बीठो आए अबू जहल चौंदो बीठो आए सुमैया खत्म करे छड़ींदो माए जिंदगी तुझी खत्म करे छड़ींदम जवानी तुझी खत्म करे छड़ींदम अम्मा सुमैया चौंदी आए अबू जहल मुझे हथन में कलमो ना आए जो तू कसे सके मुझी जेब में कलमो ना आए जो तू खड़ी सके मुझी जान जे रत जे कतरे कतरे में कलमो आए अबू जहल वनी पोयन के बुधाए जको पाक मुस्तफा कलमो पढ़ दो जान दींदो लेकिन मुस्तफा भी जे दीन को इस्लाम को एक इंच बराबर पोते न हट दो चौंदिया सुमैया अबू जहल माता मुस्तफा भी जे मथो जो नाज़िल थियो कुरान वो पढ़ियो तू पाक मुस्तफा भी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दौर में अबू जहल फिरौन लेकिन मूसा के दौर में भी फिरौन होयो जेको फिरौन आसिया के मथों जुल्म कयो हो यो मां पढ़ियो जेको
बीबी आसिया ॻाल्हायो हो उहो ॻाल्हाइण रब खे वणी वियो हो। रब से क़यामत ताईं कुरान मजीद में उनजो ॻाल्हाइण लिखी छॾियो आहे। सुभान अल्लाह। कुरान तो फरमाए ज़रबल्लाहु मसलन लिल्लज़ीना आमनू इम्राअत फ़िरऔन इज़ क़ालत रब्बि इब्न ली इंदक बैतन फ़िल जन्नह व नज्जनी मिन फ़िरऔन व अमलिही व नज्जनी मिनल क़ौमिज़ ज़ालिमीन। उहा बीबी आसिया जेको फ़िरौन जी घरवारी आहे उहा चवंदी बीठी आहे ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह। मथां फ़िरौन ईंदो आहे चवंदो आहे ओ मुंहिंजी घरवारी हे छा कंदी बीठी आहे? तोखे ख़बर आहे जेको मूसा पैगंबर ते कलमो पढ़ंदो आहे उन्ही खे मां सज़ा ॾींदो आहियां। अम्मा आसिया चवंदी आहे फ़िरौन ख़बर आहे तूं ॿाहंदी वठींदो आहे जंघां वठींदो आहे खची ते टंगे छॾींदो आहे। अॼु पंहिंजी कुफ्र जी ताक़त खे आज़मा त मां पंहिंजे ईमान जी ताक़त खे आज़मायां। अल्लाह फ़िरौन बीबी आसिया खे ततल ज़मीन जे मथां सुम्हारे हीअं किल गरम करे शीखा गरम करे हथनि में किल थो हणेसि पेरनि में मेखा थो हणेसि मथां सीने ते वॾो भारी पत्थर थो रखेसि मथां सज़ा ॾींदो बीठो आहे। पर बीबी आसिया चवंदी बीठी आहे ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह। फ़िरौन मारे मारे थकिजी पियो आहे। आख़िर पंहिंजे नौकराणियुनि खे चवंदो आहे वञो बीबी आसिया खे वञी करे पंहिंजे उहो ॾिसो वञी उनखे चओ त केॾो मज़ो हुयो फ़िरौन जे बंगले में वञी नेमका यादि ॾियारायोसि। मथां नौकराणियूं अची करे बीबी आसिया जे मथां बीही करे चवनि थियूं खिलनि थियूं टोका थियूं कयनिसि आसिया छा थी वियो थी जो मूसा पैगंबर ते कलमो पढ़ी करे अॼु पाण खे सज़ा ॾियारींदी बीठी आहे। अॼु बि फ़िरौन जे बंगले में अचे फ़िरौन जे बंगले में केॾो मज़ो हुयो। हा तूं हिंदोरे में हूंदी हुई असां तोखे हीअं लोॾींदा हुआसीं झूठा ॾींदा हुआसीं। अॼु बि मूसा जे कलमे खे छॾे करे फ़िरौन जे बंगले में अॼु वरी तुंहिंजी ड्यूटी ॾियूं वरी असां तोखे हिंदोरे में लोॾूं। बीबी आसिया मथे नज़र करे चवंदी आहे ओ मुंहिंजियूं नौकराणियूं छा चवंदियूं बीठियूं आहियो? तव्हां चओ थियूं फ़िरौन जे बंगले में मज़ो आहे फ़िरौन जी कोठी में मज़ो आहे। अचो मूंखां पुछा त कयो मां किथे वेठी आहियां? अल्लाह तव्हांखे नज़र थो अचे बीठो मूंखे हथनि में किल लॻा पिया आहिनि पेरनि में किल आहिनि वारी ततल ते सुती पई आहियां मथां सीने ते भारी पत्थर पियो आहे। पर अचो ॾिस ॿुधो मां किथे वेठी आहियां। उहा बीबी आसिया जेका ॻाल्हाईंदी बीठी आहे रब जो क़ुरान बयान थो करे चवे थो रब्बि इब्न ली इंदक बैतन फ़िल जन्नह। चवंदी बीठी आहे मां त जन्नत जे अंदरि आहियां पर जन्नत जे हिंदोरे में हूरा मूंखे लोॾो ॾियनि थी बीठी। पर जन्नत में सिर्फ़ न जन्नत जे हिंदोरे में त आहियां हूरा लोॾो त ॾियनि थियूं पर रब्बि इब्न ली इंदक बैतन फ़िल जन्नह। जन्नत में हिंदोरे में लोॾां थी हूरा लोॾो थी ॾियनि पर दीदार बि कयां थी। हाँ सुमैया चवंदी अबू जहल मां अॻु में पढ़ियो आहे क़ुरान में मूसा ज़ुल्म मूसा अलैहिस्सलाम जी जे कलमे पढ़ण वारी बीबी आसिया जे मथां फ़िरौन ज़ुल्म कया पर हुन मूसा ते कलमो न छॾियो आहे। मां पाक मुस्तफ़ा अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मताणी आहियां। अॼु हीरो जेको करणो थी पंहिंजी कुफ्र जी ताक़त खे आज़मा मां बि ईमान जी ताक़त खे आज़माया। फ़िरौन अल्लाह अबू जहल ओठ कहे आयो आहे सुमैया के छो आयो आहे ज़ालिम जे ओठ कहे आयो आहे हिकिड़ो जंग तुंहिंजी हिकिड़े उठ जे जंग सां ॿधी ॿियो उठ ॿी जंग सां तुंहिंजी ॿी जंग ॿिए उठ सां ॿधी हिकिड़े उठ खे सॼे भॼाए हिकिड़े खे खॿे भॼाए अॼु तोखे चीरे छॾींदुमि ख़तमु करे छॾींदुमि तुंहिंजी जवानी तुंहिंजी ज़िंदगी ख़तमु थी वेंदी। अम्मा सुमैया चवंदी आहे अबू जहल अॼु जल्दी कर मां बि उन अल्लाह जे दीदार जे इंतज़ार में। अबू जहल अम्मा सुमैया जो हिकिड़ो पैर हिकिड़े उठ जे पैर सां ॿधो आहे ॿियो पैर ॿिए उठ जे पैर सां ॿधो आहे। हाणे उठ खे थोरो हकल ॾिनो आहे अम्मा सुमैया मथे छिकजी वई आहे। अम्मा
सुमैया को हाणे पुछा तो करे दे खबर हाणे कलमे के छने थी या न थी छने हाणे बुधाए आखिरी घड़िया आखिरी वक्त आए चलो उठन के भजन की देर आए अम्मा सुमैया चवंदिया खबरदार अग में ही असांजे कुरान मजीद बुधाए छड़ियो हे रब जी आजमाइश तने कुरान तो फरमाए वला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूए व नक्सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात व बशरिस साबिरीन। अल्लाह तो फरमाए ओ कलमे वारो ईमान वारो जे कलमो पढ़ो तो ईमान आंदो थो हाणे कलमे पढ़ण को बाद वला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूए व नक्सिम मिनल अमवाल। अल्लाह तो फरमाए माता की आजमाई दो माओ करे दुश्मन जो भाव दे करे भी आजमाई दो माओ करे दुश्मन जो खौफ तवा के दींदम करे करे दुश्मन तवा के भाव दींदो दड़का दींदो परे को दहमान कंदो चवंदो कलमे के छड़े तो ठीक आ न त अचा थई अज तुके खत्म करे छड़ींदो माए हे चवंदो मां रहा या न रहा मुके रहण की काई जरूरत ना है मां जिंदा रही छा कंदम रहे तो मोहम्मद करीम साईं जो दीन जिंदा रहे दड़का दे आखिर खौफ भाव दे दुश्मन पर बंदूक सामो खणी ये कारतूस विझी मथों सीने ते बंदूक रखी हाणे चौधो डाको भी चढ़ियल आहे हिन जे अंदर शराबी पयल आहिनि चढ़ो ज़ोर ॾियण जी देर आहे बस तुंहिंजो सीनो जेको आहे छली बणिजी वेंदो ऐं चवंदो मां छा कंदमि दुनिया में रही भल जा अल्लाह जो हाणे मूंखे खौफ़ आहे त रब जो खौफ़ आहे हाणे भउ आहे त रब जो भउ आहे ॿिए कंहिंजो भउ न आहे जो कलमे वारो ॿिए कंहिं घुंट विधो न आहे। आहा अम्मा सुमैया चवंदी आहे अबू जहल ये तड़का मूंखे न ॾे धमकियूं न ॾे हाणे उठ भॼाए मां पाक मुस्तफा अरबी खे ॾिसी आई आहियां हाणे इंतज़ार आहे त उन्ही जे रब जो दीदार कयां। अल्लाह मथो पाड़े वालियूं सहेलियूं नानियूं मासियूं हा आज के नानियूं मासियूं पाड़े वालियूं रोवन थियूं ॾिठियूं चवनि थियूं सुमैया अज कलमो पढ़ियो थी ईमान आंदो थी अज पंहिंजी जान बचाए भल जा कलमो पढ़ पर दिल में पई कलमो पढ़ ज़ुबान सां चओ त मां कलमे खे छॾियमि अम्मा सुमैया चवंदी आहे ओ मुंहिंजियूं पाड़े वालियूं ओ मुंहिंजियूं सहेलियूं ओ मुंहिंजियूं नानियूं मासियूं तव्हां छा थियो चओ तव्हां मुस्तफा अरबी खे ॾिठो न आहे मां पाक मुस्तफा अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसी आई आहियां दिल घुरे पई बार बार ॾिसां आखिर ॾिसदे साईं खे चयमि मुंहिंजा महबूब तोखे त ॾिठो आहे हाणे दिल घुरे थी चए तोखे ठाहियो आहे रब जो दीदार कयां। मुझे पाक मुस्तफा अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सुमैया जेको मुस्तफा अरबी के दीन के मथों इस्लाम के मथों दीन इस्लाम के मथों पंहिंजो साह कुर्बान कंदो अया साह होंदस रब जो दीदार थी वेंदो चवंदी आहे ओ नानियूं मासियूं मुंहिंजे पाड़े वारियूं ओ मुंहिंजियूं साहेड़ियूं अबू जहल खे चओ हाणे उठनि खे भॼाए देर न करे बस उठ भॼन मां इंतज़ार कयूं वेठी आहे त महबूब मुस्तफा जो दीदार करे आई आहे हाणे इंतज़ार आहे त मुस्तफा अरबी जे रब जो दीदार कयां। अल्लाह ये उठ अबू जहल भॼाया आहिनि हिकिड़ो सॼे उठ भॼियो आहे ॿियो खॿे भॼियो आहे अम्मा सुमैया ॿ टुकड़ा थी वई आहे बाद थी वई आहे उन बाद मां आवाज़ ईंदो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ॼण ईअं चवंदी बीठी आहे मां सुमैया ज़िंदा रही छा कंदमि मां सुमैया खे ज़िंदा रहण जी काई ज़रूरत न आहे मां ज़िंदा रहंदमि त छा थी पवंदो मूंखे ज़िंदा रहण जी का ज़रूरत न आहे जे ज़िंदा रहे त मुंहिंजे मुस्तफा अरबी जो दीन इस्लाम ऐं क़ुरान मजीद खे ज़िंदा रहण जी वॾे में वॾी ज़रूरत आहे। अब आहे ज़रूरत की न कोन तव्हां सां बि ईअं चऊं बसि असां रहूं या न रहूं असांजे रहण जी का ज़रूरत न आहे जे ज़रूरत आहे त मुहम्मद करीम जे दीन इस्लाम ऐं क़ुरान मजीद खे रहण जी ज़रूरत आहे रहे मुस्तफा अरबी जो दीन
कॾहिं ज़रूरत महसूस कई थो तो मुस्तफ़ा अरबी जो दीन जी असांखे ज़रूरत आहे। पानी पीअण जी ज़रूरत महसूस कंदा बीठा आहियूं, मानी खाइण जी ज़रूरत महसूस कंदा बीठा आहियूं, पर पानी खां वधीक मानी खां वधीक जे ज़रूरत आहे त दीन इस्लाम खे रहण जी ज़रूरत आहे। करबला जे मैदान में सुने हुसैन जो पानी बंद आहे, मानी बंद आहे, चवंदो बीठो आहे पानी पीअण जी ज़रूरत महसूस कंदो बीठो आहियां, मानी खाइण जी ज़रूरत महसूस कंदो बीठो आहियां, पर पानी पीअण खां वधीक मानी खाइण खां वधीक जे मूंखे ज़रूरत महसूस थिए थी बीठी त नाने मुस्तफ़ा अरबी जे दीन जी ज़रूरत महसूस थिए थी। मां हुसैन ज़िंदा रहंदुमि छा थी पवंदो, मां हुसैन जा बच्चा ज़िंदा रहंदा छा थी पवंदो, मां हुसैन खे ज़िंदा रहण जी का ज़रूरत न आहे, मुंहिंजे बच्चनि खे रहण जी ज़रूरत काई न आहे, बसि ज़रूरत आहे त नाने मुस्तफ़ा अरबी जे दीन इस्लाम ऐं क़ुरान मजीद खे रहण जी वॾे में वॾी ज़रूरत आहे। तो इंशाअल्लाह असां बि महसूस कंदासीं त असां रहूं या न रहूं, असांखे रहण जी काई ज़रूरत न आहे। ज़रूरत आहे त मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ऐं इस्लाम खे रहण जी ज़रूरत आहे। अल्लाह से मुंहिंजी कलमात क़बूल फरमाए। वमा अलैना